सियासी गुंडागर्दीत पुलिस गुंडागर्दीत सियासी गुंडागर्दीत असांजी रोज़गारी में ग़रीब आहियूं। असांखे जो सुभाणे न तो रोज़गारी ते मिले असीं पाण बाॼा सुभाणे असांजी पीढ़ी नथी खुले वधीक असीं पाण खे साड़े चट करे छॾींदासीं। ऐं असां मज़दूरनि खां ॿियो कमु कोन थो पुॼी सघे। ऐं असां हिन में हफ़्ते में असांखे इहे 8 ॾींहं में पीअ में असांखे 5 रुपया मिलंदा जंहिंमें असीं पंहिंजे बचनि जो गुज़ार सफ़र करियूं था। ऐं उन खां बि जे असांखे मारूम कयो थो वञे त पाण सिंध हुकूमत में बाक़ी असां में कहिड़ी तोफ़ी खे छॾी आहे जो असांखे कहिड़ी कोडर लॻणी जेका ॿियो कोई कमु थींदो। इहे साईं अमन जानी महिरबानियूं आहिनि असांखे जो असांखे इहो सफ़रो रोज़गार करे जंहिंमें असां 15-16 हज़ार जो असांखे लास्ट पियो आहे जेको असां 7-8 हज़ार रुपए जो खीर तलार मां भरे आया आहियूं। उहो अलॻि आहे। मज़ूर जूं मज़ूरियूं आहिनि ऐं तंहिंखां पोइ खंडू पतियूं आहिनि, काठियूं आहिनि, कोयला आहिनि। असांखे एतिरो लास्ट पियो आहे जंहिंजी हद ई कोन्हे। गरीबों पे जुल्म बंद करो। एक ये महंगाई को देखो और एक हमारे सालात को देखो। लिहाजा हम लोगों पे रहम किया जाए और गुजारिश करते हैं कि हमारे पीढ़ी को बहाल किया जाए। मूं माल घुरायो पंजाब में खानेवाल में मंडी में बीठो है। ये 4 फेरा ही रास्ता बंद करे वेठा आहिनि। हिते 1000 माण्हुनि जी 10,000 माण्हुनि जी मज़दूरी ये किराया भाड़ा सब असांजे गले में पइजी आहे। ना जो SP के खपे या के भी खपे, गवर्नमेंट के खपे, ये पैसा असांखे भरे ॾियनि। अॼु आचार जो ॾींहुं आहे। जेतिरा भी सब बेरोज़गार माण्हू करे छॾिया आहिनि इन्हनि या जेका कमु कयो आहे इहो तमामु ग़लति कयो आहे इन्हनि। राति कोन पुलिस परेशान कयो आहे। असां परे खां अची करे रोज़गार जे लाइ जेकॾहिं जेको सियासी चकर जेको बि कुझु आहे ॿिए खे ॻाल्हियूं कनि पर जेकॾहिं पीढ़ीअ ते कंदा पूरे पाकिस्तान खां आवाम थो अचे। हिकिड़ा ॿिया दोस्त जेकमाबाद खां मज़दा लख रुपए में कराया आहिनि। हाणे जेकॾहिं उहे ख़ाली वञनि तुंहिंजी 10 पीढ़ियुनि जो चकर तॾहिं बि नुक़सानु पूरो न करे सघंदा। में खड़ा करते हैं हम लोग 50-50 किलोमीटर सफर करके 400 रुपये लीटर डीजल है। इधर आके हमारे साथ ये ड्रामा हो रहा है तो हम लोग कहाँ जाएंगे भाई? ये अजाला हमारा कौन भरेगा नुकसान का? हम लोग को तकलीफ है तो हम सबको तकलीफ देंगे। हम रोडों पे खड़ा होएंगे, रोड बंद करेंगे, फिर पता लगेगा कि किसको क्या तकलीफ है। ऐसा हमारे ऊपर गुजर रही है, किसी को कोई पता नहीं लगता है। लिहाजा सारा अवाम से दरख्वास्त है, वज़ीर आला सिंध से दरख्वास्त है, हुकूमत सिंध से दरख्वास्त है कि भाई ये गरीबों पे जुल्म बंद करो। एक ये महंगाई को देखो और एक हमारे सालात को देखो। लिहाजा हम लोगों पे रहम किया जाए और गुजारिश करते हैं कि हमारे पीढ़ी को बहाल किया जाए। मोहम्मद कुरैशी डंडो खान लगायो है। मूं माल घुरायो पंजाब में खानेवाल में मंडी में बीठो है। ये 4 फेरा ही रास्ता बंद करे वेठा आहिनि। हिते 1000 माण्हुनि जी 10,000 माण्हुनि जी मज़दूरी ये किराया भाड़ा सब असांजे गले में पइजी आहे। ना जो SP के खपे या के भी खपे, गवर्नमेंट के खपे, ये पैसा असांखे भरे ॾियनि। अॼु आचार जो ॾींहुं आहे। जेतिरा भी सब बेरोज़गार माण्हू करे छॾिया आहिनि इन्हनि या जेका कमु कयो आहे इहो तमामु ग़लति कयो आहे इन्हनि। ऐं ॿी ॻाल्हि इन्हनि पुलिस वारनि खे बि ॿुधाए छॾियो त ही गाॾियूं जेके रोके वेठनि ॿियनि जी जेके 10-10, 20-20 हज़ार रुपया भाड़ो भरे अचनि पिया उन्हनि जी बि गाॾियूं छॾनि। अॼु इन्हनि खे साईं सभिनीनि जे ग़रीब माण्हू जेतिरा बि बीठा आहिनि सभु परेशान आहिनि। इन्हनि सॼी रोज़ी इन्हनि ख़राबु करे छॾी आहे सभिनी। साईं इन्हनि खे पेट में वट आहिनि न, इहे वट ख़तमु करना आहिनि न। अॼु साईं परेशान करे अॼु इते रोड था ब्लॉक करनि न त पोइ इहे ग़रीब माण्हू केॾां वेंदा? सम्झे न। इहे एतिरा माण्हू बीठा आहिनि, हज़ारे माण्हुनि जो रोज़गार आहे। इहे सभु बीठा आहिनि, सभिनीनि खे इन्हनि तबाह करे छॾियो आहे। केरु चवण वारो बि कोन्हे हिते। हीउ कंहिंखे केरु ॾींदो हिननि खे एतिरा ग़रीब माण्हुनि खे? को गाॾे वारो आहे, को ॿियो आहे, को टियों आहे, होटल वारा आहिनि वीचारा, ही ड्राइवर आहिनि, को किथां आयो आहे, को किथां आयो आहे। ही 4-4 मण 3-3 मण खीर विकणण वारा ग़रीब आहिनि। अॼु हिते त सभु नाका रोके वेठा आहिनि टंडे जा। ही को तरीक़ो आहे? इंसानियत आहे? इन वापारियुनि खे माना रोके वेठा आहिनि। मोटरसाइकिल वारनि खे कोन था छॾनि। तव्हां आचार में छाजे लाइ पिया वठो? हिनखे ख़ुदा हिननि खे यादि कोन्हे, हिननि खे मरणो कोन्हे। इन महांगाई जे दौर में ही तबाह करे छॾियो आहे इन्हनि सभिनी। या त ही खोलनि न त पोइ हिते साईं खे सभु इहा आवाम वेंदी रोड ते, पोइ वॾो मसइलो थींदो हिते। ठीकु आहे। असांजी बि रोज़ी हिन जो धंधो आहे सभु कंहिंजो। हाणे सभु परेशान, माल बीठो आहे। कल्ह खां वठी हिते तलार वारे पीढ़ी करे हिते आया आहियूं पर को बि हिसाब किताब न आहे। त हिन लाइ सभु आवाम आहे। वरी तव्हां हिन खां पुछो।
असां कल्ह खां वठी राति खां वठी तव्हां दोस्त हितां असां तलार खां तक़रीबन 20 गाबा कहे आया आहियूं। गाड़ी जो ख़र्चो अलॻि आहे। राति खां वठी पुलिस हिते परेशान कयो आहे। असां परे खां अची करे रोज़गार जे लाइ जेके हिन जेको सियासी चकर जेको बि कुझु आहे वेही करे ॻाल्हियूं कनि, पर जेकॾहिं पीढ़ीअ ते कंदा त पूरे पाकिस्तान खां आवाम थो अचे। हिकिड़ा ॿिया दोस्त जेकमबाद खां मज़दा लख रुपए में कराया आहिनि। हाणे जेकॾहिं उहे ख़ाली वञनि तुंहिंजी 10 पीढ़ियुनि जो चकर तॾहिं बि नुक़सानु पूरो न करे सघंदा। इन करे असां इहे हुकूमत खां जेकॾहिं तव्हां जेको बि चकर आहे तव्हां वेही करे ॻाल्हियूं पर आवाम खे परेशान त न कयो। हींअर रस्ते तां जंहिंमें रस्ते तां बि असांखे नथा छॾनि ऐं इन करे माल त बुख ते बीठो आहे ऐं सभु वीचारा ख़र्चो करे आया आहिनि। जेकॾहिं असां मज़दूर ग़रीब वापारी मज़दूर आहे, मज़दूर खे मज़दूरी न मिलंदी, हिकु दफ़ो ॿीहर बि ख़ाली मोटी आहे त इहो बेरोज़गार थींदा। इन करे असां इहो ई आहे सिंध हुकूमत खे त महिरबानी करे पीढ़ी बंदि न कयो आहे। जेको तव्हां जेको ॻाल्हियूं आहे ॻाल्हियुनि सां हर मसइलो हल थींदो आहे। जेका सुभाणे को बि नुक़सानु थिए उहा असां आवाम खे नुक़सानु आहे, सॼी सिंध जो नुक़सानु आहे। साईं पुलिस हिकिड़ी सेरीअ ते बीठी, ॿियो सेरीअ खां ओरियां जेको पेट्रोल पंप आहे, पेट्रोल पंप वटि गाॾियूं बि जलियूं बीठी आहे, गाॾियुनि खे अॻिते छॾे कोन थी। असांखे पाण खे कोन छॾण पिया। असां उन्हनि खे इहा ई चयोसीं त असां माथिली वेंदासीं, माथिली छॾण जे करे असांखे छॾे ॾिनो। इन करे असां इहा ई आहे त SP साहिब खे महिरबानी करे गाॾियूं ऐं माल जो माल उस में सुकी बुख ते मरी वेंदो। बाक़ी ॿियूं ॻाल्हियुनि जे ज़रिए मसइलो ॻाल्हि आहे, इनशाला ॿिन्ही जे लाइ ख़ैरु कंदो। महिरबानी। अब पाण को मुंशी आहिनि पीढ़ीअ जो ऐं असां माज़ूरनि खां ॿियो कमु को कोन थो पुॼी सघे। ऐं असां हिन में हफ़्ते में असांखे इहे 8 ॾींहं में पीढ़ीअ में असांखे 5 रुपया मिलंदा, जंहिंमें असीं पंहिंजे बचनि जो गुज़ार सफ़र करियूं था। ऐं उन खां बि जे असांखे मारूम कयो थो वञे त पाण सिंध हुकूमत में बाक़ी असां में कहिड़ी तोफ़ीक़ छॾी आहे जो असांखे कहिड़ी कुॾ लॻणी जेका ॿियो कोई कमु थींदो। इहे साईं अमन जानी महिरबानियूं आहिनि असां ते जो असांखे इहो सफ़रो रोज़गार करे जंहिंमें असां 8 ॾींहं पंहिंजे बचनि जो गुज़ार करियूं। बाबा हिते त तक़रीबन लख खनि अचे थो माण्हू पीढ़ीअ में 8 ॾींहं माना हिन पीढ़ीअ जो जेको कारोबार आहे माना तक़रीबन 27 साल थी चुका आहे। असांजे पाण ते 20 साल मुंशिपाई कंदे थी चुका आहिनि। त हूंदे असांखे माना इहे अॻी चकर बि ईअं पुलिस नाकाम करे वियो त भाई हीअ पीढ़ी बंदि करणी आहे, हे करिणो आहे। ऐं इन करे असांजी महिरबानी गौरमेंट सिंध हुकूमत कई आहे त असांजो जेको आहे पीढ़ी खोलाई वई। हम आशिकरी है तव्हांजो ही कारोबार आहे हर आचर ते 1 हफ़्ते में किथे लॻंदो आहे। अॼु जेको इंतज़ामिया जेको अमल कयो आहे, अॼु घणो नुक़सानु तव्हांखे थियो आहे हिन ते? साईं असांखे तक़रीबन जेको सो 15-16 हज़ार जो असांखे लॉस पियो आहे। जेको असां 7-8 हज़ार रुपए जो खीर तलार मां भरे आया आहियूं, उहो अलॻि आहे। मज़ूर जूं मज़ूरियूं आहिनि ऐं तंहिंखां पोइ खंडू पतियूं आहिनि, काठियूं आहिनि, कोयला आहिनि। असांखे एतिरो लॉस पियो आहे जंहिंजी हद ई कोन्हे। ऐं असीं गवर्नमेंट सां इहो जेको सो इल्तिजा करियूं था त महिरबानी करे असांखे ही जेको सो पंहिंजो हिकिड़े ॾींहं जो रोज़गारु आहे असांजो, असांजे पेटुनि ते लतूं न हणो। महिरबानी करियो, असीं मज़ूर तबिका आहियूं, असीं त बुख मरी वेंदासीं। कुझु त ख़्यालु करियो, असांखे रहम करियो, असां ग़रीबनि ते कुझु एॾो त ज़ुल्म न करियो। ख़ुदा जे वास्ते असां सां को अहिड़ो त रहम करियो जेको असीं पंहिंजे पेटनि औलाद जो पेट त पाले सघूं। असीं मज़ूर माण्हू, असीं केॾां वञूं, असीं जाइल, असीं ॼठ माण्हू आहियूं। असांखां हिन खां सवाइ ॿियो को रोज़गार ई कोन्हे असांजो। हिकिड़े ॾींहं जो रोज़गार कमायूं था त असीं हफ़्तो वही उन मां गुज़र था करियूं। आपसे गुजारिश है कि भाई हम यहाँ मज़दूरी पे आए हैं, सुबह से आए, 200-300 रुपये किराया कराए। यहाँ हमारा मज़दूरी का आसरा होता है कि मंडी है, इधर हमारी मज़दूरी लगेगी। अब ये बंद किया हुआ, कहाँ से माल आएगा? अब हम मज़दूरी कैसे करें? जो हमारे व्यापारी हो तो वापसी जा रहे हैं ना। अब अगर वो आएंगे तो माल खरीदेंगे तो हमारी भी रोज़गारी लगेगी, नहीं तो हमारा 1000-1500 रुपये का भाई खर्चा है। SP साहब आपसे गुजारिश है इस मसले को हल करो मेहरबानी। आप कहाँ से आए हो? हम सर कराची से आते हैं मजदूरी करने के लिए। जो फ़र्क़ु आहे त पुलिस गाॾी जॻह बीठी आहे, ग़रीब माण्हू जा सभु परेशान लॻा पिया आहिनि। 80 ग़रीब माण्हू सभु पुॼिया सभु जा परेशान लॻा पिया आहिनि। को किथे डोर वठण वारो राति खां पुलिस गाॾी बि रोके, को ॻाल्हाइण माण्हू कोन्हे। असीं इन में असांजो बि रोज़गार इन में आहे, ग़रीब आहियूं। असांखे जो सुभाणे नथो रोज़गार हिते मिले, असीं पाण बाॼां सुभाणे असांजी पीढ़ी नथी खुले, असीं इन खां वधीक असीं पाण खे साड़े चट करे छॾींदासीं। असांजो बि हक़ इन में आहे, असीं ग़रीब इन में खाऊं पीऊं हर शइ करियूं हिन पीढ़ी में। असांजो रोज़गार बि इन में आहे। अॼु तारीख़ जो आसिरो कोन्हे, अॼु इहो हाल लॻो पियो आहे, छा करियूं? असीं ग़रीब माण्हू केॾांहुं वञूं?